ख़बर ॾींदा आलम मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवन शाही बाज़ार दरगाह गोल्डन चौक वटि ट्रैफ़िक जो आज़ार वधी वियो। ट्रैफ़िक पुलिस अहलकार कबाई करण में मसरूफ़। ट्रैफ़िक पुलिस ट्रैफ़िक कंट्रोल करण में मुकमल नाकाम। ट्रैफ़िक जाम थियणु रोज़ जो मामूल बणिजी वियो। दुकानदार आम अवाम मासूम स्कूली ॿार लेडीज़ तोड़े मरीज़ तोड़े शहरी खे रोड पार करण अचण वञण में सख़्त परेशानीअ खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। ज़रियनि मूजिबि ट्रैफ़िक पुलिस जे पेसनि एवज़ अहिड़ी साॻी सूरत हाल दरगाह हज़रतुलाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जे VIP मुख गोल्डन चौक ते आहे, जेका ट्रैफ़िक खे रोज़ जो मामूल बणियल आहे। ट्रैफ़िक पुलिस इंचार्ज ऐं अमलदार हथ सां पार्किंग कराए रिश्वत खाई रहिया आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। शहरी शाही बाज़ार ऐं गोल्डन चौक ते छपरा संदल गैरकानूनी अॼल दुकान हुजण, गाॾियुनि जे करे उतां प्यादल बीमार पीरसन ऐं औरतूं स्कूली शागिर्दनि जो गुज़रण, ट्रैफ़िक जाम हुजण करे आमदोरफ़्त रोज़ जो वॾो मसइलो बणियल आहे। DIG हैदराबाद SHO जाम शहरों ऐं DSP खे सेवण में ट्रैफ़िक जाम थियण जो नोटिस वठी मसइलो हल कराए।